हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सेवण में भी शहीद साफ़ी जान मोहम्मद ॿाहिरि जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब सेवण पारां अलामती बुख हड़ताल कई वई। सेवण प्रेस क्लब आॾो सदर नज़र पंवर जी अॻवानी में सहाफ़िन प्ले कार्ड खणी अलामती बुख हड़ताल करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अलामती बुख हड़ताल ते वेठल सहाफ़ी अॻवाननि नज़र पंवर, के बुर्दी, ज़ुल्फ़कार सोलंकी, अब्बास मल्हा, कादिर भवरो, कादिर कुंभर, अशरफ अतार, हुसैन बख्श डाहरी, रियाज़ जमाली, यासीन रिंद, शफ़ी मोहम्मद चन्ना, माजिद कुरैशी, अख्तर अली सोलंकी, अमीन सोलंकी ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार 47 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद सहाफ़ी जान मोहम्मद ॿाहिरि जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे, जंहिं सबब सिंध जे सहाफ़िन में बेचैनी पखिड़ियल आहे। सहाफ़िन चयो त रियासत शहीद जान मोहम्मद ॿाहिरि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे पंहिंजी नाकामी जो सबूत ॾिनो आहे। हिन जदीद दौर में सरकार खां जवाबदार ॾाढा आहिनि, पर असां कंहिं बि रीत ख़ामोश न वेहंदासीं। सहाफ़िन मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद ॿाहिरि जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची